जय झूलेलाल। राजा भोज जी नगरी भोपाल खां मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी दर्शकनि जो दिल जी गहराइनि सां स्वागत वंदन अभिनंदन थो कयां। अॼु मां तव्हांखे उन शख्सियत सां मिलाइण थो चाहियां पियो जेके विधानसभा खां एज ए सेक्रेटरी रिटायर्ड थिया आहिनि। साण ई उहे हिकु वरिष्ठ समाज सेवी बि आहिनि। अचो त उन्हनि सां रूबरू थियूं। श्री कन्हैयालाल दलवाणी जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल। पंखी काफ़ी नहीं, आसमान में उड़ने के लिए हौसले भी बुलंद चाहिए उड़ान भरने के लिए। दलवाणी साहब, सभिनी खां पहले मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हांजी शिक्षा केसि ताईं थी आहे? शिक्षा मुंहिंजी BA MA ताईं थी आहे। हायर सेकेंडरी मां संत वर्तमान संत हिरदाराम नगर मां कई। उन खां पोइ BA MA मां हमीदिया कॉलेज भोपाल मां कई। अच्छा, मां ॿी ॻाल्हि पुछणु चाहींदुमि कि तव्हां नौकरीअ में कीअं आया? जनरली त असांजा सिंधी माण्हू व्यापार में हूंदा आहिनि। हिकु आकर्षण हूंदो बचपन खां नौकरीअ जे प्रति। ॾिसंदा हुआसीं माण्हू टाइम सां वेंदा, टाइम सां ईंदा, टिफ़िन खणी वेंदा हुआ ऐं असांजे दुकानदारीअ ते वञण जो को टाइम कोन हूंदो, छुटीअ जो को टाइम कोन हूंदो। त हिकु बचपन खां ई नौकरीअ जे प्रति आकर्षण हो। इन आकर्षण खे ई ध्यानु रखे करे नौकरीअ जे लाइ प्रयास कयासीं ऐं सफलता मिली। छा थींदो आहे, नौकरी में माण्हू ॾाढो सिंसियर थी वेंदो आहे। टाइमली वञणु, टाइमली अचणु, इहे सभु सिंसियरिटी नौकरीअ में ई सिखी पाईंदो आहे। व्यापार में त मुंहिंजे ख़्याल त शायदि बिल्कुलु इहो ई कारण हो असांजो नौकरीअ जे प्रति आकर्षित थियण जो। भाई साहब, तव्हां कहिड़े कहिड़े डिपार्टमेंट में नौकरी कई आहे? मां सभ खां पहिरीं 1980 में मध्य प्रदेश राज्य सहकारी आवास संघ कोऑपरेटिव जी जेका फाइनेंस संस्था हूंदी, मकान ठाहिण लाइ लोन फाइनेंस कंदी, उन में लॻुसि। 1980 खां 2003 ताईं 23 साल लॻभॻि मां इन संस्था में नौकरी कई। उन खां पोइ मुंहिंजी सर्विस स्विच थी मध्य प्रदेश विधानसभा में, जिते लॻभॻि 20 साल मां नौकरी कई ऐं एज ए डिप्टी सेक्रेटरी मां हुतां रिटायर थियुसि। जेको भॻवान झूलेलाल पासे मुड़ियल आहे, अॼु उहो ई सभिनी सां जुड़ियल आहे। दलवाणी साहब, सभिनी खां पहले मां ॿी इहा ॻाल्हि पुछणु चाहींदुमि तव्हां सां कि तव्हां कंहिं धार्मिक स्थल सां बि जुड़ियल आहियो? निश्चित तौर सां मुंहिंजी अगाध श्रद्धा जा 2 केंद्र आहिनि। जी। हिकु सोनागिरीअ में सिंधु दर्शन नाले जो संस्थान आहे, जेको भॻवान झूलेलाल ऐं गुरु नानक साहिब दरबार जो मंदिर आहे। उते मुंहिंजी अगाध श्रद्धा आहे। ऐं उन खां पहिरीं गुरु नानक साहिब दरबार जहांगीराबाद सां बि मुंहिंजो ॾाढो व्यक्तिगत जुड़ाव आहे। संपूर्ण श्रद्धा आहे उते। जहांगीराबाद रहंदा हो त हिते इहो गुरुद्वारो शायदि तव्हांजी सेवा सां ई स्थापित थियो शायदि? हा, वॾो संघर्ष करिणो पियो इनखे ठाहिण लाइ। पहिरीं कच्चे में हूंदो, इनखे जॾहिं पको रिनोवेट करे ठाहियोसीं त कई बाधाऊं आयूं। उन्हनि खे दूर करण जे लाइ काफ़ी संघर्ष करिणो पियो। जेल ताईं जी यात्रा असांखे करणी पई। अच्छा। हा। ऐं पोइ वरी तव्हां शायदि BHL रहण हलिया विया? निश्चित तौर सां सोनागिरीअ रहण वियासीं, जिते सिंधु दर्शन में असांजी श्रद्धा ठही। सिंधु दर्शन में बि तव्हांजो काफ़ी सहयोग रहियो आहे, उन जे बारे में ॿुधायो न कुझु असांखे। हा, सिंधु दर्शन बि पहिरीं BHL जे कर्मचारियुनि जी हिकु संस्था हूंदी, पर उन्हनि जे को विहण जो या पूॼा आदि जो स्थान न हूंदो। ॿियनि जे मंदर में वञी करे चेटी चंड मल्हाईंदासीं, गुरु नानक जयंती मल्हाईंदासीं, ॾाढी असुविधा थींदी। कॾहिं हा, हिते योजना असां ठाहीसीं कुझु साथियुनि वेही करे, हिकु प्राइवेट सेक्टर जो मकान वरितोसीं, उनखे सिंधु दर्शन जे रूप में असां डेवलप कयोसीं। सोनागिरी में पंचायत बि तव्हां ई ठाही? हा हा, पंचायत त ठहियल हुई, पर उनखे काफ़ी अग्रणी संस्था ठाहिण में काफ़ी महिनत असां कईसीं। संस्था काफ़ी प्रतिभाउनि जो सम्मान बि कंदी आहे, ऐं इहो बि मां कई भेरा कार्यक्रम में तव्हांजो ॾिठो आहे। जी जी जी, प्रतिभाउनि जो सम्मान कंदी आहे, वॾड़नि जो सम्मान कंदी आहे। हा, कुल मिलाए करे ॾाढा सुहिणा सामाजिक कम सिंधु सोशल सर्किल नाले जी संस्था आहे, उन जे बैनर तले असां कंदा आहियूं। उते मुश्किलों में भी सदा वे ही हंसते हैं जिनके हृदय में भगवान झूलेलाल बसते हैं। भाई साहब, मां तव्हांखे इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हां लॻभॻि 50 सालनि खां भोपाल सिंधी समाज सां जुड़ियल आहियो। काफ़ी तव्हां सेवा कई आहे, इहो मूंखे ख़बर आहे। मां काफ़ी टाइम पहले तव्हां सां मां बि जुड़ियल ई हुउमि। त उन जे बारे में कुझु असांखे ॿुधायो न। अशोक जी, जीअं त तव्हांखे ख़बर आहे कि असां बाल्यकाल खां ई 14-15 साल जी उमिरि खां सामाजिक कमनि में सक्रिय हुआसीं ऐं निरंतर कंहिं न कंहिं मंच ते असां सक्रिय रहियासीं। ऐं तव्हां बि लॻभॻि 20 साल 2 दशक ताईं असां सां गॾु कमु कयो। भोपाल में जहांगीराबाद जी सिंधी पंचायत खां सफ़र शुरू थियो, हलंदे हलंदे सिंधी सेंट्रल पंचायत ऐं सिंधी मेला, सिंधी युवक परिषद अल्टीमेटली कन्वर्ट थी सिंधी मेला समितीअ में, जेका हींअर तमामु भोपाल जी अग्रणी संस्था आहे, उन सां गॾु मिली करे कमु कयो। सिंधी युवक परिषद में तव्हां असांजा अॻवान हूंदा हो, तव्हां असांजा मार्गदर्शक हूंदा हो। उन संस्था में निरंतरता सां जुड़ी करे
ॾाढा सुहिणा कम भोपाल में असां कयासीं। तव्हां सिंधी युवक परिषद में रही करे काफ़ी कम कया, पुस्तक छापण जो बि पहिरियों भेरो शायदि हिते ई कम थियो, बिल्कुलु टेलीफोन डायरेक्टरी छापी बिल्कुलु। तव्हां, काफ़ी तव्हां सामाजिक कम ऐं काफ़ी यूथ जेके हुया जेके ग़लति रस्ते ते वञनि पिया उन्हनि खे तव्हां हिन समाज जे पासे ॾांहुं मोड़ियो हो। इहा ॻाल्हि मूंखे तव्हांजी ॾाढी उते सुठी लॻी। निश्चित तौर सां का बि सामाजिक संस्था थिए थी उनजो मोटिव त इहो ई थो रहे कि जेके ॿार सुठी संगत में न आहिनि उन्हनि खे सामाजिक पासे जोड़िजे, भॻवान झूलेलाल जे दरबार सां जोड़िजे, इहो मेन मोटिव रहे थो, उनखे ई वठी करे कमु कंदा आहियूं असां। मुलाकात चाहे जब भी हो अपनेपन का एहसास होना चाहिए। असांजे दलवाणी साहब अहिड़ा ही न, मां तव्हांजे लाइ 2 लाइनियूं लिखियूं आहिनि, आपकी उम्र हो लंबी, आपकी उम्र हो लंबी, दोस्त बनाते चलिए, कोई हाथ मिलाए न मिलाए आप मिलाते चलिए। क्या बात है भाई साहब, मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हांजी मित्र मंडली काफ़ी वॾी आहे जी। त तव्हांजो कोई मित्र मंडली में कहिड़ा दोस्त आहिनि या उन्हनि जो अनुभव कुझु ॿुधाइणु चाहींदा? निश्चित तौर सां अनुभव ॿुधाइणु चाहींदासीं। जीअं त तव्हां चयो कि असांजा दोस्त काफ़ी आहिनि। मध्य प्रदेश विधानसभा मां प्रिंसिपल सेक्रेटरी थी करे रिटायर थिया श्री भगवान देव जी इसराणी असांजा अजीज़ दोस्त आहिनि। तव्हां सां बि असांजी लंबे दशक खां दोस्ती आहे। उन खां पोइ वर्तमान में जेके दक्षिण पश्चिम मां भारतीय जनता पार्टीअ जा विधायक आहिनि भाउ भगवान दास सबनाणी साहब, उन्हनि सां मुंहिंजो लॻभॻि 5 दशक सां रिश्तो आहे ऐं हर सामाजिक प्लेटफॉर्म में हू मूंसां गॾु रहंदा आहिनि। सभिनी खां पुराणा मित्र तव्हांजा उहे ई न, भगवान दास बिल्कुलु सबनाणी। निश्चित तौर सां भगवान दास सबनाणी साहब सां असांजी दोस्ती आहे ऐं हू सामाजिक मंच सां गॾोगॾु राजनीतिक प्लेटफॉर्म ते बि सक्रिय आहिनि। हिकु भेरे जो किस्सो आहे, MP नगर जोन 2 में बजरंग बली जो मंदिर जो निर्माण कुझु साथी कनि पिया। भगवान दास सबनाणी साहब ऐं मां पिक्चर ॾिसी पिया अचूं राति जो, पिक्चर कहिड़ी डॉक्टर डेंग वारी छा हुई, कहिड़ी नालो हुअसि यार, ॾाढो सुठी पिक्चर हुई, डॉक्टर डेंग के थप्पड़ की गूंज तुम्हें सुनाई देगी वो। अच्छा। हा, त उहा पिक्चर ॾिसी करे 9 खां 12 मोटूं पिया। जहांगीराबाद गुरुद्वारे जे साम्हूं थली आहे, उते वेठा हुआसीं त कुझु माण्हू डोड़ंदा आया। उन्हनि चयो कि MP नगर जोन 2 में बजरंग बली जो मंदिर ठहे पियो पर माण्हू उनखे टोड़ण जी करे रहिया आहिनि चेष्टा ऐं पुलिस बि असांजो सहयोग नथी करे। भगवान दास सबनाणी साहब सां गॾु वियासीं असां उते ऐं पुलिस उते घेरो ठाहे करे असांखे थाणा गोबिंदपुरा वठी वई। थाणे गोबिंदपुरा खां पोइ वरी ॿिए ॾींहुं सुबुह जो असांखे भोपाल जे जेका पुराणी जेल आहे हींअर अरेरा हिल्स ते, उते वठी वई ऐं 3 ॾींहं असांखे जेल यात्रा कटणी पई भगवान दास सबनाणी साहब सां गॾु। ऐं उन खां पोइ वरी कॾहिं भगवान दास सबनाणी साहब सां मां इन तरह जे कार्यक्रम में न वियुसि। सामाजिक फील्ड में बराबर सक्रिय रहिया, निश्चित तौर सां नौकरी सां गॾु गॾु, इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। छा आहे कि समय कढणु ॾाढो कठिन थींदो आहे, नौकरी सां गॾु गॾु माण्हू सामाजिक कम करे। अशोक भाई, इन जे पुठियां मुंहिंजे पिता साहब जी वॾी प्रेरणा रही। उन्हनि चयो जीअं परिवार जो पंहिंजे मथां ऋण आहे तीअं समाज जो बि असांजे मथां ऋण आहे। अगरि जे असां वटि 100% टाइम आहे त 75% असां पंहिंजे लाइ यूज़ कयूं, 25% समाज जे लाइ रखूं ऐं सुठाई बुराई ॿई समाज जूं मिलंदियूं आहिनि, उन्हनि जी चिंता न कयूं, केवल अॻिते वधंदा हलूं। इहा असांजे पिता साहब जी प्रेरणा आहे। पिता साहब जो नालो ॿुधाईंदा? स्वर्गीय पमनदास दलवाणी ऐं भगत साहब जे नाले सां उन्हनि खे सुञाणंदा। मां तव्हांजे पिता साहब सां मिलियो हुउमि, मुंहिंजे साम्हूं जी ॻाल्हि आहे, पर उहे बि ॾाढा पोलाइट ऐं ॾाढा सोशल माण्हू हूंदा हुआ। जी जी जी, प्रेरणा असांखे उन्हनि मां ई मिली समाज सेवा जी। खूबसूरत चेहरा भी एक दिन बूढ़ा हो जाता है, ताकतवर जिस्म भी एक दिन ढल जाता है, पद भी एक दिन डिलीट हो जाता है, लेकिन एक अच्छा इंसान हमेशा लोगों के दिल में बसता है। अहिड़ा असांजा दलवाणी साहब आहिनि। तव्हां खां मां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहियां, तव्हां कोई सिंधी गीत या हिंदी गीत भॼन कुझु अहिड़ी 2 लाइनियूं हुजनि त असांखे ॿुधायो। गीत ऐं संगीत जे दुनिया खां मां मतिलबु ओतिरो ई परे आहियां जेतिरो मां समाज सां क़रीब आहियां। पर हर माण्हूअ जे ज़िंदगीअ में कुझु अहिड़ी 2-4 कविताऊं 2-4 लाइनूं थींदियूं आहिनि जंहिंसां हू जुड़ियल आहे। हे पंडित सुरेंद्र बिहारी गोस्वामीअ जो गीत आहे, जेके मुंहिंजा गुरुदेव आहिनि, मुंहिंजा आराध्य आहिनि। हा, मां उन्हनि जी ॾाढी श्रद्धा रखंदो आहियां ऐं प्रसिद्ध भगवताचार्य बि आहिनि। उहे हिकु गीत गुनगुनाईंदा त उन जूं 2 लाइनियूं मूंखे ॾाढियूं पसंदि आहिनि। प्रेम गीत मंत्र हो गया, कलशित मन संत हो गया, प्रभु मन हो गया रे संत, कलशित मन संत हो गया। प्रेम गीत मंत्र हो गया, कलशित मन संत हो गया।
हर खुशी को खुशी मत समझो, हर गम को गम मत समझो, दुनिया में जीना है तो अपने आप को किसी से कम मत समझो। असांजा दलवाणी साहब अहिड़ा आहिनि। दलवाणी साहब मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि कि तव्हां सिंधी आहियो, घर में तव्हांजे सिंधी व्यंजन ठहंदा हूंदा, बिल्कुलु। तव्हांखे कोई अहिड़ो सुठो सिंधी व्यंजन हुजे पसंदि जो लाइकिंग वारो, उहो ॿुधाईंदा? सिंधी व्यंजन त सभई शानदार आहिनि। सिंधी व्यंजननि जो नालो ॿुधंदे ई वात में पाणी ईंदो आहे। पर तव्हां चयो जीअं का विशेष लाइकिंग हुजे जी त बीह टमाटे में मूंखे ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। जी 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 ऐं वाङण तरियल जेके तक ठाहींदा आहियूं असां, जी, जी। उहा मुंहिंजे पसंदीदा व्यंजननि में आहिनि। सभिनी सां भाकुर पाईंदा हलो ऐं सिंधी भाषा खे अॻिते वधाईंदा हलो। दलवाणी साहब मां इहो पुछणु चाहींदुमि कि अॼुकल्ह असांजे सिंधी घरनि में सिंधी भाषा ॾाढो घटि थी ॻाल्हाई वञे, त इन जे बारे में तव्हांजो कोई सुझाव हुजे त ॿुधाईंदा? बिल्कुलु। सिंधी भाषा जे लुप्त थियण जो जेको कारण आहे, जीअं तव्हां चयो कि सिंधी भाषा घरनि में घटि थी ॻाल्हाईंदी वञे, त इहो हिकु मुख्य कारण आहे सिंधी भाषा जे लुप्त थियण जो। अगरि जे इनखे पुनर्जीवित करिणो आहे त असांखे घरनि मां ई सिंधी भाषा शुरू करणी पवंदी। जेसिताईं असां घरनि में सिंधी भाषा ॿारनि सां न ॻाल्हाईंदासीं, तेसिताईं सिंधी भाषा जो विकास न थी सघंदो। संस्थाऊं चाहे केतिरो ई प्रयास करे वठनि, सरकार चाहे जेतिरो ई प्रयास करे वठे, पर अगरि जे सिंधी भाषा जी नर्सरीअ जो वाधारो थींदो, उहो सिंधी घरनि मां ई थींदो, सिंधी ॻाल्हाए करे। दादा लाल कृष्ण आडवाणी साहब इहो ई चवंदा कि तव्हां घटि में घटि घरनि में सिंधी ॻाल्हायो, त इन जी शुरूआति अहिड़ी पकी थींदी कि असां अॻिते ॿिया बि माण्हू सभु ॿुधंदा ऐं ॻाल्हाईंदा। बिल्कुलु सही ॻाल्हि आई आहे। असांजा कन्हैयालाल दलवाणी साहब ॾाढा फैमिलियर आहिनि ऐं असां सां त मित्रता आहे ई उन्हनि जी। त भाई साहब तव्हांजी फैमिली सां गॾु वेठो आहियां, त मां चाहींदुमि कि तव्हां पंहिंजे फैमिली जो परिचय करायो। मुंहिंजे साॼे पासे में श्रीमती सरला दलवाणी, मुंहिंजी अर्धांगिनी, मुंहिंजी धर्म पत्नी, जी। ऐं हीअ मुंहिंजी नंढड़ी सी पोटी प्यारी शानवी, ऐं असांजी बहू जय झूलेलाल पूर्वी अच्छा। स्टेट बैंक में कार्यरत आहिनि, हेड ऑफिस में, अच्छा LHO में। जी जी जी। हा, ऐं हिकिड़ो पोटो आहे, उहो हींअर ट्यूशन ते वियो आहे। अच्छा अच्छा। ऐं पुटु आहे असांजो ईश्वरलाल। 6 ॼणनि जी फैमिली आहे असांजी। ना गिला करते हैं ना शिकवा करते हैं, बस आप हमेशा खुश रहें दलवानी जी, हम भगवान झूलेलाल से प्रार्थना करते हैं। बिल्कुलु धन्यवाद डॉक्टर साहब, बहुत बहुत धन्यवाद आपका। तव्हांखे सिंधी शख्सियत कार्यक्रम असांजो कीअं लॻंदो आहे, असांखे ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदा। अगरि तव्हांखे सुठो लॻंदो हुजे त हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा। मुंहिंजो मोबाइल नंबर अथव 9229430047। अॼु हिन एपिसोड में बसि एतिरो ई। अगली बार तव्हांखे वरी कंहिं नई ताबिंदा शख्सियत सां मिलाईंदासीं। तेसिताईं जय झूलेलाल। दलवाणी साहब जय झूलेलाल। जय झूलेलाल।